अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। समूरे मुल्क में कोरोना वायरस विघे 26 ॼणा फौत, टोटल तादाद 327 थी वियो ऐं 806 नवां केस रिपोर्ट। बीमारनि जो तादाद 14,885 थी वियो। भारतीय अदाकार इरफान खान फौत थी वियो। 53 सालनि जे इरफान खान खे कुझु ॾींहं अॻु में ई इंफेक्शन जी तकलीफ़ जे करे अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। 4 ॾींहं अॻु इरफान खान जी वालदा जो बि इंतकाल थियो हुयो। भारतीय अदाकार अमिताभ बच्चन जो इरफान खान जे फौत थियण ते अफ़सोस जो इज़हार। बान सईदाबाद जी नारी सुमेरा कमराणी ऐं नौजवान सरफराज़ कुंबर सेवण जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। बान सईदाबाद जी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें हुननि पंहिंजे क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे अपील कई आहे त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कराची पुलिस जी वॾी कार्रवाई। शाह लतीफ़ टाउन ऐं बिन क़ासिम जे इलाइक़े में कार्रवाई। तेल चोरी कंदड़ गिरोह जे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। SP मलीर ताहिर नूरानीअ जे मुताबिक़ उहो गिरोह ट्रकुनि ऐं सूज़किन मां आयल डॿनि में विझी चोरी कंदा हुया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।